अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम बरादर मुकर्रम कारी अब्दुल कय्यूम चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला नवाबशाह, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अकाबिर उलमा इकराम, ज़ुआमाए इज़ाम, पिंडाल में मौजूद सकरन जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां पंहिंजे वालिद जे दोस्त ऐं साथी पंहिंजे मोहतरम मोहतशम मुकर्रम जनाब कारी गुल मोहम्मद साहब दामत बरकातुहुल आलिया के अॼु जे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल इज्तिमा जे इनेक़ाद ते ऐं दस्तारबंदी कंदड़ आलिमन आलिमात हाफ़िज़न हाफ़िज़ात उन्हनि जे वालिदैन असातिज़ा के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी इन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफ़राज़ फरमाए ऐं रब साईं असांजे हिन इदारे के कारी साहब जे हिन मदरसे के मीनारे नूर बणाए, रुश्द जो हिदायत जो मरकज़ बणाए ऐं अल्लाह तबारक व तआला इन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रात जो काफ़ी पहर गुज़री चुको आहे। खोड़न सारन उलमा इकराम जा शाम 7 बजे खां तव्हां बयानात ॿुधण शुरू कया आहिनि। हींअर रात जो 1 थी रहियो आहे। कोशिश कंदुसि तो मुख्तसर वक्त में पंहिंजे मारूज़ात के अवां जे साम्हूं रखी सघां। उम्मीद करियां थो त अवां मुंहिंजे मारूज़ात के दिल जे कननि सां ॿुधंदव। अज़ीज़ान मोहतरम, ही दीनी मदारिस जो सिलसिलो, दीनी तालीम जो सिलसिलो, ही कुरान मजीद जे तालीम जो सिलसिलो, हदीस पढ़ाइण जो सिलसिलो को नओ सिलसिलो ना है। 1400 साल पहिरियां मदीना मुनव्वरा में
मस्जिद नबवी जाकब में जनाब सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदरसे जो बुनियाद रखियो, जे दीनी तालीम जो आगाज कयो, कुरान सुन्नत जे तालीमात का कौम के आगाह रोशनास करण जो आगाज कयो। 1400 सालन का अज जा मदरसा, अज जी तालीम, अज जी हदीस, अज जे कुरान जी तालीम, अज जे तफसीर जो दर्स, अज जे उस्ताद जी सनत 1400 साल पहरिया ताईं सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया सां मिली रही आहे। ऐ मुंहिंजा मोहतरम दोस्तों, इन दीन जे तालीम के, इन इस्लाम जे तालीम के, इन अल्लाह जे तालीमात के, कुरान जे तालीमात के खत्म करण जे लाइ भी 1400 सालन खां कुफर जो ऐं इस्लाम जो मार्को हलंदो पियो अचे। कॾहिं ताइफ जे शक्ल में, कॾहिं हुनैन जे शक्ल में, कॾहिं जंग बदर जे शक्ल में। हमेशा काफिरन कोशिश कई मुसलमान खत्म थी वञनि, इस्लाम खत्म थी वञे, कुरान जो तालीमात खत्म थी वञनि। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। हिक तरफ़ अकाबिर पंहिंजे असलाफ जे उन नक्शे कदम ते हलंदे दीन जो अलम बुलंद कयो ऐं उन में उन्हनि सख़्तियूं बर्दाश्त कयूं। कॾहिं इमाम आज़म अबू हनीफो जेल में नज़र थो अचे, कॾहिं वक़्त जो इमाम कोड़ा खाईंदे नज़र थो अचे, कॾहिं असांजा बुज़ुर्ग, असांजा असलाफ हिजरत कंदे, इलाका छॾींदे, घर छॾींदे, बच्चा छॾींदे नज़र था अचनि। हलंदे हलंदे हज़रत नानोतवी ताईं, हज़रत शेखुल हिंद ताईं, मौलाना अबुल कलाम आज़ाद ताईं, मौलाना उबैदुल्लाह सिंधी ताईं, हज़रत ताज महमूद अमरोटी ताईं, हज़रत हमादुल्लाह अलैजवी ताईं मुझे अकाबरीन कुर्बानियों ॾिनियूं। लेकिन दीन जे सरबुलंदी जो झंडो किरण न ॾिनो। अज भी दुनिया चाहे थी, कुफर चाहे थो, कुफरियत ताक़तूं चाहे थियूं, अमेरिका बरतानिया चाहे थो इस्लाम मिटजी वञे, कुरान जो नालो वठण वारा मिटजी वञनि। को ज़मानो हो तुर्की में कुरान घरनि मां खणाया विया, मदरसनि मां खणाया विया, मस्जिदनि मां, मकतबनि मां खणाया विया, हदीस जे किताबनि जूं टकियूं भरे करे तुर्की जे समंड में फिटा कराया विया, ॾाढियूं कुड़ायूं वयूं, पटके ते पाबंदी हई वई, माइन जे मथे ते रहे बुरके ते पाबंदी हई वई। इस्लाम जो नालो खण गुनाह हो, मस्जिद में अज़ान चवण गुनाह हो, कलमो पढ़ण गुनाह हो, कुरान जी तिलावत करण गुनाह हो, के जमाने में न्याणियुनि के पर्दो करण गुनाह हो। लेकिन सेकंड वारो तारीख गवाह है, अज भी अमेरिका चाहे थो, बरतानिया चाहे थो, दाढ़ीअ वारा पटके वारा खत्म थी वञनि, दीन जो को नालो वठण वारो न हुजे, इस्लाम जो को नालो वठण वारो न हुजे। 1400 साल तारीख में कुफर मुंह भर कियो, इस्लाम सरबुलंद रहियो। हाणे भी काफिरन जा पट नाकाम थींदो, क़यामत कायम थी सके थी। को माईअ जो पट दीन के, इस्लाम के, कुरान के, कुरान जे तालीमात के खत्म नथो करे सके इंशाअल्लाह। गालिबन 2010 जो साल हो या 2011 जो, मां पहिरियों दफ़ो ज़िंदगी में अमेरिका जो सफ़र कयो। ऐं 2013 में
एक दफ़ो ॿीहर मां अमेरिका जो सफ़र कयो। जॾहिं मां अमेरिका वियुसि ऐं मां उते जे उलमा इकराम जे दावत ते उतो जे दारुल उलूम अमेरिका जे वॾे शहर न्यूयॉर्क जे दारुल उलूम में पहुतुसि त मूंखे ख़ुशी थी। सभें तालिब क़ुरान यादि था कनि, सभें तालिब हदीस था पढ़नि ऐं मूंखे ॿुधायो वियो त 150-200 नियाणियूं दारुल उलूम न्यूयॉर्क जे हिकिड़े मदरसे में आलिमियाणियूं थी रहियूं आहिनि ऐं हाफ़िज़ाणियूं थी रहियूं आहिनि। मूंखे अमेरिका जे हिकु मस्जिद में वठी विया जुमे जे लाइ, जुमो पढ़ाइण जे लाइ। जॾहिं मां हुन मस्जिद में पहुतुमि त मूंखे ॿुधायो वियो त हीअ मस्जिद चर्च हुई। हितों जे मुसलमाननि हिन चर्च खे ख़रीद करे चर्च खे मस्जिद में तब्दील कयो अमेरिका में। बहुत दिन खां पोइ मुंहिंजे वञण जो इतफ़ाक़ न थियो। हिकु दफ़ो मूंखे दारुल उलूम न्यूयॉर्क वारनि दावत ॾिनी त तव्हां असांजे तक़रीब ख़त्म बुखारी में शिरकत कयो बहुत दिन जी शहादत खां पोइ। त मां मोहतम साहब का फ़ोन ते पुछियो त हिन साल घणनि तालिबनि जी दसार पई थिए। ये तकरीबन 2015 जी या 16 जी ॻाल्हि आहे, अॼु खां 6-7 साल पहिरियां। त उन वक़्तु मूंखे दारुल उलूम न्यूयॉर्क जे मोहतमिम जॾहिं दावत ॾिनी त तव्हां ख़त्म बुखारी में अचो, ऐं मां हुन खां फ़ोन ते पुछियो त घणा ॿार फारिग थी रहिया आहिनि, त मूंखे चई साईं तालिब ऐं तालिबियाणियूं अमेरिका जी ॻाल्हि थो कयां, अमेरिका जी तालिब ऐं तालिबियाणियूं जेका हिन साल असांजे मदरसे मां फारिग थी रहिया आहिनि, हाफ़िज़ थी रहिया आहिनि, आलिम थी रहिया आहिनि, मुफ़्ती थी रहिया आहिनि, उनजो तादाद 400 आहे। अमेरिका चाहे थो त इस्लाम ख़त्म थिए, सभ खां वधीक अमेरिका में फैलजंदड़ मज़हब इस्लाम आहे। बरतानिया में सभ खां वधीक फैलजंदड़ मज़हब इस्लाम आहे। त हिननि खे भउ आहे इस्लाम ख़त्म कयो, मुल्ला वधी विया, मुल्ला ख़त्म कयो, मुल्लाई अथा मंज़ूर, मजहबी जुनूनी अथा मंज़ूर, मुल्ला दहशतगर्द आहिनि। मां दावा सां थो चवां इस्लाम नालो ई सलामतीअ जो हो, ईमान नालो ई अमन जो हो। जंहिं मजहब में सलामती ऐं अमन पिनो हुजे उहो मजहब दहशतगर्द नथो थी सघे। काइनात में अॼु बि सभ खां वधीक क़त्ल कयो आहिनि, जंगियूं विड़ियूं आहिनि त मुसलमाननि आहिनि विड़ियो। अॼु बि धरतीअ ते सभ खां वधीक क़ातिल आहे यहूदी आहे, इस्राईल आहे, जेको बच्चनि जो क़ातिल हो। इस्लाम सलामतीअ जो मज़हब हो, इस्लाम अमन जो मज़हब हो। इंशाअल्लाह हे मुतालिम मैदान ते वञी करे इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ, दीन जे सरबुलंदीअ जे लाइ अमेरिका उन जे पतन जे ख़िलाफ़ कम कंदो। ऐं हीअ तहरीक, हीअ जद्दोजहद, हे मतवालो, हे दीवानो, ओसिताईं हक़ और सदाकत जो नारो बुलंद कंदा रहंदो जेसीं ताईं इन मुल्क जे अंदर मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ नथो थिए। बुधो दीन जा दुश्मनों, बुधो इस्लाम जा दुश्मनों, बुधो दाढ़ीअ पटके जा दुश्मनों, बुधो कुरान जा दुश्मनों, बुधो मदीने जे मीर जा गुस्ताखो। बम धमाका करना था कयो, खुदकुश हमला करना था कयो। शहीद खालिद महमूद ऐं उन जे दोस्तनि जो गोलियुनि में परोड़ जनाज़ो ॾियणो अथव। ॾियो, तव्हांजी भुल है हे रुकजी वेंदो, दबिजी वेंदो, पोइ ते हटिजी वेंदो, मक़सद छॾींदो। अरे अहमको, असां त शहादत के जज्बे सां मैदान ते आहियूं। शहादत मिली ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो, ईद जो ॾींहुं हूंदो, लेकिन तव्हांजा बम, तव्हांजा बारूद, तव्हांजूं गोलियूं, तव्हांजा थाणो, तव्हांजूं धमकियूं असांखे नथियूं रोके सघनि। रब मोहम्मद जो कसम, जेसिताईं हिन जान में रब जो आख़िरी क़तरो मौजूद आहे, दीन
इस्लाम के सरबुलंदी जलाए जद्दोजहद जारी रहंदी आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो अहमकन जे जन्नत में था रहो परेशानी चाहे तकलीफ कहिड़ी आ मथे में सूर कहिड़ो आ मुला वधी विया बस इहा तकलीफ मौलवी वधी विया मौलविन खे रोकियो तहां जो पी भी मौलविन खे नथो रोके सघे तहांजे पी अमेरिका के दाढ़ी ऐं पटके वारनि काबिल में कंधार में गोॾनि जे भर विहारियो आहे हिते अमेरिका जे पुटनि खे हे दाढ़ी ऐं पटके वारा गोॾनि जे भर विहारींदा इंशाअल्लाह इलेक्शनूं हाराए तहां समझो था त बस मौलवी असेंबली में न वेंदा त असांजो वाह जो कमु थींदो अड़े चंड्रऊ असां असेंबलीअ खां वधीक तकड़ा मैदान में आहियूं असेंबलीअ में असांजी माइक तहांजे हथनि में आहे हिते असांजी माइक असांजे हथनि में आहे उते तहां चाहींदव जॾहिं आन ऑफ कंदव हिते असांजी मर्ज़ी आहे जॾहिं आन कयूं जॾहिं ऑफ कयूं असेंबली में पीटीआई जा एमएनए घणा आहिनि ॿुधाए खिले थो बस सोशल मीडिया ते तकड़ो आहे घणो इन को तो पुछां पीटीआई जा घणा मेंबर आहिनि कल्ह वारी त केरु ॿुधी हुई मुंहिंजी आख़िरी हदीस जो सबक पियो यादि करें या मुंहिंजी त केरु पियो ॿुधे नून लीग जा घणा आहिनि हा 120 हाँ पाण नून लीग जो आहे अॼु मुसलमान थी वियो आहे चलो अधु थियो आहे नून लीग जो आहे चङो दुआ थो घुरां या अल्लाह हिनखे क़यामत जे ॾींहुं चाचे नवाज़ शरीफ़ सां मरियम नवाज़ सां गॾु उथारजांइ घुरां दुआ घुरां बसि चङो मां थो घुरां या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे शहीद ख़ालिद महमूद सां गॾु उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे मौलाना फज़लुर रहमान सां गॾु उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे मौलाना मुफ्ती महमूद सां गॾु उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे शेखुल हिंद सां गॾु उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे मौलाना अबुल कलाम आज़ाद सां उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी सां गॾु उथारजांइ या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असांखे हज़रत नानोसी सां गॾु उथारजांइ हाणे तुंहिंजे लाइ दुआ थो कयां या अल्लाह क़यामत जे ॾींहुं मरियम नवाज़ सां गॾु उथारजांइ उबट मरियो मां के सवाल कयो हो पे घणो पहिरियों जी ॻाल्हि आहे मुला जो अब छा थियो ख़ैर त आहे छा इस्लाम 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 जो ॻाल्हियूं था कयो तव्हां मुला ऐसे ते दीन दीन इस्लाम इस्लाम माण्हुनि खे बेवकूफ़ था बणायो चरियो था बणायो माण्हुनि खे असांखे ॼट न सम्झो असांखे बेवकूफ़ न सम्झो मुला मां चयो बा थियो छा आहे कावड़ियल छा थियां मुला हो भी इक़्तिदार जी ॻाल्हि तव्हां मुला बि इक़्तिदार जी ॻाल्हि हो भी पार्लियामेंट जी तव्हां बि पार्लियामेंट जी हो भी ऐवान सदर जी तव्हां बि ऐवान सदर जी हो भी ऐवान वज़ीर आज़म तव्हां बि चओ था कौन बनेगा वज़ीर आज़म पाकिस्तान मौलाना फज़लुर रहमान फ़र्क़ु कहिड़ो मुला हो भी वज़ीर आला जी कुर्सीअ ते था वेहनि तव्हां जी ड्रोड़ बि वज़ीर आला जे कुर्सीअ जी फ़र्क़ु कहिड़ो आहे छा जो इस्लाम इस्लाम खयो अथव छा जो माण्हुनि खे बेवकूफ़ था कयो मां चयो बा थधो थी थोड़ो थधो थी मुंहिंजी ॻाल्हि त न न न न बेवकूफ़ न कयो माण्हुनि खे कोई इस्लाम इस्लाम कोन्हे इक़्तिदार जी बुख है कुर्सीअ जी लालच आहे ऐवान जी बुख है मां चयो बा मूंखे हाणे जवाबु ॾियण ॾे त मां ॾियां अर्ज़ कयां चीज़े हा ॾे मां चयो था ॻाल्हि इहा आहे हर दौर में
जॾहिं कंहिंसां जंग विढ़ी बि आहे त जंग खटण जे लाइ हथियार जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। हथियार खां बग़ैर जंग नाहे विढ़बी। कंहिं ज़माने में हथियार तलवार ही, तीर हो, नेज़ो हो, भालो हो। जिद्दत आई, हथियार तब्दील थियो, बंदूक, रिवाल्वर, दुनाली, कारतूस। जिद्दत आई हथियार में, कलाशनकोफ। जिद्दत आई हथियार में, LMG। जिद्दत आई हथियार में, दुनिया एटम बम ते पुगी आहे, दुनिया F-16, F-17 ते पहुती आहे, दुनिया केमिकल वॉर ते पहुती आहे। ऐं हाणे अल्लाह ॼाणे चवनि था त जेको कोरोना हो इहो बि कुदरती वबा न हुई, केमिकल वॉर हो। दुनिया खे हाणे जदीद टेक्नोलॉजी के जरिए पंहिंजे हथ में वठण की कोशिश कई पई वञे। केमिकल वॉर हो, दुनिया के घरनि में विहारे करे माशी तौर ते दुनिया के कंगलो करण की कोशिश कई पई वञे। अल्लाह ॼाणे, पर जंग खटण जे लाइ हथियार की जरूरत आहे। हर दौर में जिद्दत ईंदी, हथियार तब्दील थींदो। मां चयो उन दोस्त खे त पीपल्स पार्टी जो मंशूर रोटी कपड़ा ऐं मकान आहे, उहे पंहिंजे मंशूर ते अमल जे लाइ असेंबलीअ जो रस्तो था इख्तियार कनि। पार्लियामेंट जो, ऐवान सदर जो, ऐवान वज़ीर आज़म जो, मुस्लिम लीग जो मंशूर पे हो, कर्ज उतारो, मुल्क संवारो। हाणे चाचे नवाज शरीफ जो मंशूर आहे, मुझे क्यों निकाला। PTI जो मंशूर 1 करोड़ नौकरियां, 50 लाख घर, कर्जा नहीं लेंगे, कशकोल तोड़ेंगे। हाणे तो जो जेल से निकालो, अल्लाह को मानो। हर कोई इख्तियार इन जे लाइ तो वेहे। मां दोस्त खे चयो मुझे जमात जे लाइ वोट जी पर्ची गोलीअ खां वधीक ताक़त थी रखे। मुझे जमात जे लाइ वोट जी पर्ची बम बारूद खां वधीक ताक़त थी रखे। मुझी जमात असेंबली के जरिए, कौमी सूबाई सेनेट के जरिए, ऐवान वजीर आजम, ऐवान वजीर आला के जरिए, गवर्नर हाउस, ऐवान सदर के जरिए उन कुर्सी ताईं पहुंचण चाहे थी। मुझे लाइ ऐवान सदर की कुर्सी हथियार है। मुझे लाइ ऐवान वजीर आजम की कुर्सी हथियार है। मुझे लाइ कौमी असेंबली सेनेट की कुर्सी हथियार है। मुझे लाइ सूबाई असेंबली की कुर्सी हथियार है। इन हथियार के जरिए मां जंग खटण तो चाहिए। मौलवी के, आलिम के, मुफ्ती के, मुत्तकी, परहेजगार के, अकाबिर अशराफ के नुमाइंदे के पार्लियामेंट में मोकले करे। आईन के रस्ते, कौमी असेंबली के रस्ते, पार्लियामेंट के रस्ते, ऐवान सदर, ऐवान वजीर आजम के रस्ते इन मुल्क के जे नायब हासिल के वियो हो। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। इते जंग हथियार के तौर ते इनके इस्तेमाल करे, जंग घटे करे अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम के नाफिज करना चाहिए। ऐं उन जो डेमो हाणे असां तव्हांखे ॾिनोसीं सेनेट में। तोखे सवाल खुखे तो दिल में जरूर कजां, मां ॻाल्हि पूरी कयां पोइ। इजाज़त आहे तोखे। सिर्फ 3 सेनेटर सेनेट में, सिर्फ 3। खत्म नबुव्वत जो कानून हथ चुरान थियण शुरू थी त उन हलफनामे मां जेको खत्म नबुव्वत जो हलफनामो कढियो वियो, उन जे रस्ते में रुकावट को पीपलो न हो, को लीगलो न हो। राजा ज़फरुल हक जी कमीशन जी रिपोर्ट हिन वक्त पब्लिश है। अवाम जी अमानत है। जेकॾहिं सेनेट में खत्म नबुव्वत जे कानून जी कंहिं चौकीदारी कई तो जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन सेनेटर हाफिज हमदुल्ला हो। हाणे माशाअल्लाह सां कौमी असेंबली में पीपल्स पार्टी जा मेंबर 120 है, मुस्लिम लीग जा 120 है, पीपल्स पार्टी जा तकरीबन 59 या 60 ऐं PTI जा लगभग 92-94
MQM जा 24 है, मुस्लिम लीग 120 है, PTI 100, पीपल्स पार्टी 60, MQM 24 25 है। मौलविन वट टोटल 8 मेंबर है। घना 8 टे बमायूं बदाड़ी कूड़ घना थिया 2 मौलवी 2 मायूं 2 दाढ़ी कोड़ घना थिया 4 हिकिड़ो हिंदू 5 3 मौलवी 1 हिंदू 2 मायूं 2 दाढ़ी कूड़ 3 मौलवी टोटल घना 8। PTI जी गाड़ी निकरे पई त ज़रदारी साहब जी दाख़िल पई थे, उहा निकरे पई त नवाज़ शरीफ़ जी दाख़िल पई थे, उहा निकरे पई त MQM जी दाख़िल पई थे, उहा ईअं अचण वञण मौलाना साहब जे बोरची अचो त बाबा जेकर सुबुह को महिमान आया त मां चांहि कोन पचाईंदुसि। जेको TV चैनल खोल मौलाना फजलुर रहमान, मौलाना फजलुर रहमान, BBC खोल मौलाना फजलुर रहमान, CNN खोल मौलाना फजलुर रहमान, जियो खोल मां TV चैनल ते पे ॾिठो त मौलाना साहब जे घर के बाहर रिपोर्टर बैठी ही माई जी बताओ क्या सूरत हाल है कौम को मौलाना के घर की। तो माई जो मौलाना साहब गाड़ी में बैठ रहे हैं, एक पांव गाड़ी के अंदर है एक बाहर है, रवाना हो रहे हैं असेंबली के लिए। ये मौलाना साहब रवाना हो गए, निकल गए। तो हो रहा भी बैठी असेंबली के बाहर, मौलाना की गाड़ी दाखिल हो गई, दरवाजा खुल गया, मौलाना उतर गए, लॉबी में जा रहे हैं। बेरी ते वरी सुबह जो सागे चैनल ते ॾिठुम तो वह सागी रिपोर्टर माई पूछे तो हमारा दे हाल हवाल मौलाना जो क्या हो रहा है मौलाना के घर पे। अल्लाह जो कसम अकूड़ तो गलाया वो माई पीछे कौम बुधे थी सजी ची मौलाना फजलुर रहमान साहब सारी रात के थके हुए हैं, इस्तराहत फरमा रहे हैं, आराम में हैं, जब उठेंगे तो पता चलेगा कि मौलाना का इरादा क्या है। 8 मौलवी ते हाल अब चाहते हो खैर ताए करनो चाहे चीजें ये बिल्ला पास करनो छा जो चीजें फौजी अदालतूं कायम करणियूं आहिनि, जज वधाइणा आहिनि, साईं कुर्सी बचाइणी आहे। PTI वारनि जो ज़ोर हो क़ुरान खे मंझाए, असां वारो जज अचे, असां वारो यार आयो त खान ॿाहिरि ईंदो। चाचे शहबाज शरीफ जो ज़ोर हो क़ुरान खे मंझाइयो ई हुजे, इहो ॿियो त मां वरी कुर्सी वई। PTI वारनि के भी मथे में सूरो पंहिंजे हमराह जे कुर्सीअ जो, नून लीग वारनि के भी मथे में सूरो पंहिंजे हमराह जे कुर्सीअ जो। मौलाना रुलाए राजा 3 थिया असेंबली जे अंदर, MNA नवाब सरदार खान राजन जा वॾा भागन जा वॾा, अरबपति खरबपति वजीर विफाकी वजीर वजीर आजम स्पीकर चेयरमैन सेनेट डिप्टी चेयरमैन सां गैलरिन में वेठा अबा इजलास शुरू कयो न छा था कयो साईं या फजलुर रहमान या फजलुर रहमान या फजलुर रहमान या फजलुर रहमान जी तस्बीह था पढ़ो, अल्लाह करे मुल्लो अचे त को बिल पास करायो। हिया तहां मौलविन जी ताकत, हिया तहां मौलविन जी कुव्वत। ऐं पो मौलाना चो बाबा वोट न ॾींदुमि, हलो जेको वणे वञी कयो, न वोट हलो कोन्हे तव्हांजो मुसवदो। चईं पोइ छा कयूं, 2-3 ॾींहं टाइम ॾियो, मां पंहिंजो मुसवदो थो लिखां। सेनेटर असांजो कामरान मुर्तज़ा जमीअ जो मोहन तूं लिख मुसवदो। कामरान मुर्तज़ा नओं बिल ठाहियो, नओं मुसवदो ठाहियो त अदालतुनि में इस्लाहात थियण घुरजनि। मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, 10 साल थिया आहिनि मुंहिंजे बाबे जो जनाज़ो गोलनि में परोड़ थियल मूंखे ॾिनो वियो। 10 साल थिया आहिनि मां अदालतुनि जा धिका थो खावां, मूंखे कोर्ट मां इंसाफ़ नथो मिले। अॼु सुबुह बि हाज़िरी हुई बाबे जी, अॼु सुबुह बि हाज़िरी हुई, इंसाफ़ नथो मिले कोर्टुनि मां। असां चाहियूं था त अदालतुनि में इस्लाहात थियनि, जज माण्हुनि सां इंसाफ़ कनि। मौलाना नओं बिल ठारायो, बिलावल खे ॾिनई। बिलावल चयो साईं हीअ हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजी बि विझ। मौलाना चयो न हिकिड़ी बि तुंहिंजी न हूंदी, इहे बिल मञणो थो त मञो। चई साईं मुंहिंजो बाबो बि मञींदो। ॿई पुॻा लाहौर, चाचो नवाज शरीफ भी वेठो हो, चाचो शहबाज शरीफ भी वेठो। मौलाना चयो तव्हां वारो बिल न मां वारो बिल। चई साईं असांजो बाबो बि मञींदो, क़बूल आहे। हलो बाबा MQM ॾे, उन चयो साईं असां बि मञूं था, क़बूल आहे। हलो ANP ॾे, चयो साईं क़बूल आहे। अब हलो PTI ॾे, PTI चयो साईं ॻाल्हि ॿुध, बिल सफ़ा सही आहे, असांखे क़बूल आहे, कोई एतिराज़ कोन्हे। इमरान ख़ान ॾाढो कुटींदो जेकॾहिं वोट ॾिनोसींसि, जान बचा बिल क़बूल आहे, वोट न ॾींदासीं। मौलाना चयो चुप करे वियो त बि ख़ैर आहे। हाणे PPA बि क़बूल कयो, बिल कंहिं लिखियो,
अरे मौलवियो ॻाल्हायो, बिल कंहिं लिखियो? कामरान मुर्तज़ा, जमीयत जे सेनेटर, कबूल कयो पीपल्स पार्टी, कबूल कयो नून लीग, कबूल कयो PTI, कबूल कयो MQM, कबूल कयो ANP, सभिनी कबूल कयो। हाणे चओ साईं इजलास हलो, महिरबानी कयो, वोट ॾियो, बिल तव्हांजो, असां कबूल कयो। मौलाना चो न ॾींदुसि वोट। अड़े असांजे बिल खे फाड़े फिटी कई, 2 महीना असांखे जुतियूं घसरायूं अथई, पंहिंजे दरवाज़े ते रुलाए मारियो अथई। हाणे बिल पंहिंजो खणी आए, मंजरायो अथई, असां चऊं था त हा कबूल आहे, हल वोट ॾे। मौलाना चयो मां न हलंदुसि। अब छो न हलंदे? मौलवी थियो छा अथई? मौलाना साहिब चयो मुंहिंजा 4 शर्त आहिनि, मञो त पोइ हलंदुसि। चई साईं ॿुधाए कहिड़ा? मौलाना साहिब चयो पहिरियों शर्त इहो आहे त पाकिस्तान में सूद जो निज़ाम, सूद जो कारोबार न हलंदो। सूद जो कारोबार अल्लाह सां बग़ावत आहे, अल्लाह सां जंग आहे। पहिरियों मुंहिंजो शर्त आहे सूद मुल्क मां ख़तमु कयो, उन खां पोइ तव्हांजे बिल ते वोट ॾियण लाइ तयारु आहे, न त न ॾींदुसि। चई साईं पोइ 10 साल जो टाइम ॾे। 78 साल थिया आहिनि असां सूदी निज़ाम मुल्क में हलायो, हाणे हिकिड़े मिंट में काॾों ख़तमु कंदासीं। 10 साल ॾियो, आहिस्ते आहिस्ते जेका कारोबार आहिनि बैंकुनि हलाए, अरबनि खरबनि धरबनि डॉलरनि में जेको उहो सूदी कारोबार कया न, टाइम त ॾियो। 10 साल। मौलाना जो न 10 साल न ॾींदुसि। चई साईं क़ुर खे वञो 8 साल। मौलाना जो न ॾींदुसि। चई साईं 5 साल। वञो बिल्कुलु न। हाणे जो हाणे साईं कीअं थींदो? इदारा आहिनि, मुल्क आहे, हेॾी वॾी 22 करोड़ जी 24 करोड़ जी आबादी आहे, क़ुर खे मञ को रस्तो। मौलाना साहिब जो 4 साल जो टाइम आहे, 4 सालनि में तव्हांखे सूद ख़तमु करिणो आहे, सभु इदारा ठीकु कयो, जेको कार मुंहुं कयो अथव मुल्क जो हुनखे ठीकु कयो। चई साईं असांजे पीउ खे क़बूल, हाज़ुर सूद जे ख़िलाफ़ बिल पास था कयूं। ॿियो शर्त ॿुधाए। मौलाना साहिब चयो ॿियो शर्त इहो आहे त इस्लामी नज़रियाती काउंसिल जे सिफ़ारिशात ते कानून साज़ी थींदी, ऐं असेंबलीअ में जेका बिल ईंदा क़ौमी असेंबलीअ में, उन में इहो हो त जेकॾहिं को बिल मां खणी आयुसि मिसाल जे तौर ते, अबा तव्हां ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था या मां दुआ घुरां? को नओं मौज़ू त न खोलियो आहे न? मौलवी जेसि ताईं लकीर जा फ़क़ीर थियण न छॾींदा, जेसि ताईं सियासी न थींदा, तेसि ताईं इनकलाब न ईंदो। तव्हांखे सियासी थियणो पवंदो। सियासत सिखो। सियासत अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। सियासत नबीअनि खां विरासत में मिली आहे। सियासत इन्हनि दीन जे धरतीअ जे दलालनि, गद्दारनि, धोखेबाज़नि, सौदेबाज़नि जो हक़ न आहे। सियासत मौलवियुनि जो हक़ आहे, दीनदारनि जो हक़ आहे। जी साईं कावड़जी वियो साईं कारी साहब, कावड़जी वियो छा? अलाए मुंहिंजो एहतजाज था कयो त मां वॉकआउट कयो त मञाइण अचां तव्हांखे। ऑपरेशन त मां हुननि जी थो कयां, तव्हां कावड़जी वियो, माफ़ी वठां। कारी साहब खे राति जो 1 बजे ताईं विहारींदो त पोइ निंड त ईंदसि न। सुबुह जो 4 बजे वरी उथी ॿारनि खे क़ुर बि पढ़ाइणो अथसि न। तव्हां मुला ॼाणो, सियासत ॼाणे, असांखे त पढ़ाइण ॾियो। अच्छा मौलवी साहब जी जुमे जी राति पई वञे। मौलवी साहब वञी सघे थो, बाबा मोकल अथई, माफ़ कजांइ। हाँ अच्छा, पोइ मजे करे मां ॿिनि वारो आहियां, मुंहिंजी जुमे जी राति ख़राबु आहे त पोइ तव्हांजी बि त ख़राबु हुजे न। अच्छा माइट तुंहिंजो आहे न, तूं कोतर खे, मुंहिंजो कहिड़ो माइट आहे। ॻाल्हि सम्झ में आई? असेंबलीअ में मिसाल मां को बिल खणी आयो, तव्हां मां को माण्हू उथियो त बाबा इहो जेको बिल राशिद साहब पेश थो करे असेंबलीअ में, इहो क़ुर जे ख़िलाफ़ आहे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे, इनखे पेश थियण न ॾियो। त स्पीकर वोटिंग कराईंदो। जेकॾहिं 50 माण्हुनि इन जे हक़ में वोट ॾिनो त बिल पास न थींदो, 50 माण्हुनि वोट न ॾिनो त बिल पास थी वेंदो। हाणे मौलवियुनि जी तादाद कुल 8, काॾों बिल रोकिजी सघिजे। मौलाना साहब जो शर्त लिखो त सिर्फ़ 20% वोट जेकर उनखे मिलियो त हा इहो इस्लामी नज़रियाती काउंसिल खे मोकिलियो, त पोइ तव्हां उनखे डिफर कंदव, पास न कंदव। जेसि ताईं क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ उहो बिल ठही नथो अचे, तेसि ताईं असेंबली पास न कंदी। चओ साईं इहो शर्त बि मञियोसीं। टियों ॿुधाए। मौलाना साहब जो टियों शर्त इहो आहे, विफ़ाक़ी शरई अदालत जे जज जी पोज़ीशन सुप्रीम कोर्ट जे जज जे बराबरि हूंदी, सेशन कोर्ट जे बराबरि न हूंदी, डिस्ट्रिक्ट कोर्ट जे बराबरि न हूंदी, हाई कोर्ट जे बराबरि न हूंदी, सुप्रीम कोर्ट जे जज जे बराबरि हूंदी।
ताकि विफाकी शरई अदालत में जेका फैसला था जन उन फैसलन के सुप्रीम कोर्ट के फैसले की हैसियत हासिल हो जाए चो साईं इहो शर्त भी कबूल आ। चौथों बुधाए मौलाना साहब चो अमरीका मदरसा बंद करण तो चाहे, बरतानिया मदरसा बंद करण तो चाहे, यहूद ऐं हनूद मदरसा बंद करण था चाहन। 15 सालन का मुशर्रफ के जमाने का रजिस्ट्रेशन बंद आ। मदारिस की रजिस्ट्रेशन करनी पवंदी तव्हांखे, तहां जे शर्तन ते न असां जे शर्तन ते। आईन में लिखो तो मदरसा आजाद होंदा, खुद मुख्तार होंदा, मौलवी जी चाहिदा कुरान ऐं सुन्नत के तालीमात जे लाए पंहिंजे मदरसे में आजाद होंदा। को मौलविन के फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी का वठी करे के दुनियावी दंदन में लगाइण जी नाकाम कोशिश न कंदो। मुझे याद है हिकु दफ़े मां का मीटिंग ही ज़रदारी साहब सां मां पहिरियों बि हिकु ॿ दफ़ो ॿुधायो आहे। ज़रदारी साहब जो सुमरो साहब तुम्हें कम आहे। मां जो साईं ॿुधायो अलाए कहिड़ो कमु आहे, आख़िर करे जी कमु इहो आहे त असां चाहियूं था त मदारिस में फिजिक्स पढ़ाई वञे, केमिस्ट्री पढ़ाई वञे, इंग्लिश पढ़ाई वञे, मैथमेटिक्स पढ़ाई वञे। मां जो बसि एतिरो कमु आहे? चई हा एतिरो आहे। मां जो सुभाणे अल्लाह, सुभाणे को बिस्मिल्लाह, शर्त क़बूल आहे, का ॻाल्हि ई कोन्हे। ज़रदारी साहब छा थो चई, मज़ाक त नथो करे? मां जो साईं बिल्कुलु मज़ाक नथो कयां, सुभाणे खां फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथमेटिक्स, इंग्लिश सुभाणे खां। वज़ीर आला के चई यार मज़ाक तो करे, सच तो चए। वज़ीर आला मां जो साईं मज़ाक तो नथा कयूं। जो बिल्कुलु नथो कयां। चई साईं पोइ मीटिंग घुरायूं, सुभाणे वेही तय कयूं? जो बिल्कुलु घुरायो, सुभाणे खां तय कयो त मदरसे में इंग्लिश पढ़ाई वेंदी, मदरसे में मैथमेटिक्स पढ़ाई वेंदी। चई साईं पक? मां जो पक। चई सफ़ा पक? मां जो सफ़ा पक। चई यार मसलो ही हल थी वियो, मुल्क का ज़िद कोन्हे। मां जो काई ज़िद कोन्हे, हिकिड़ो शर्त आहे। मां चो ज़रदारी साहब चीजें कहिड़ो? मां चो इहो ॿुधाए त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लारकाने में कुरान जो तफसीर कॾहिं को पढ़ायो वेंदो? शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी में, लम्स में, नवाब शाह जे कायदे अवाम में रसूलुल्लाह जी सुन्नत, सीरत ऐं ज़िंदगी करे का पढ़ाई वेंदी? कि मुला मथो ख़राब थई छा? वो मेडिकल जा इदारा आहिनि, वो इंजीनियरिंग जा इदारा आहिनि, हुतां डॉक्टर निकिरंदा, हुतां इंजीनियर निकिरंदा। मां चयो तव्हां जो मथो ख़राब आहे छा? हे दीन जा मदरसा आहिनि, हुतां डॉक्टर निकिरंदो, नो ऑब्जेक्शन। हुतां इंजीनियर निकिरंदो, नो ऑब्जेक्शन। मदरसनि मां डॉक्टर ऐं इंजीनियर न निकिरंदो, मोहम्मद अरबी जे तालीमात जो, आरास जो, दीन जो, इस्लाम जो चौकीदार निकिरंदा। तव्हां के भी कोई एतराज़ न हुजणु घुरिजे। चई असां चाहियूं था मौलविन के रोज़गार मिले। मूंखे ज़रदारी साहब चयो वेचारा मुल्ला बेरोज़गार आहिनि, काॾे वेंदा? मां चयो जेका तव्हांजे यूनिवर्सिटियुनि जा फारिग तहसीलन डिग्रियूं खणी धिक्का झलींदा था वतन, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो, नौकरी ॾियो। तव्हां नौकरी पहिरियों यूनिवर्सिटियुनि जे फारिग तहसीलन खे नौकरियूं ॾियो, सभिनी खे खपायो, अची रिपोर्ट ॾियो त हिकिड़ो बि सिंध में बेरोज़गार कोन्हे, नौकरियूं बची पयूं आहिनि, हाणे मौलविन खे ॾियणियूं आहिनि। मां बिल्कुलु तव्हां सां ताउन कंदुसि, जॾहिं नौकरियूं वधी वेंदियूं, बेरोज़गारी ख़तम थी वेंदी, मां मुल्हनि खे चवंदुसि हाणे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी पढ़ो, वञी नौकरियूं वठो। तव्हां पंहिंजनि खे नौकरियूं नथा ॾेई सघो, मुंहिंजनि खे नौकरियूं ॾींदो? चई बोलो साहब तू समझे नथो न काॾों खाईंदा? मां चयो ज़रदारी साहब मुल्लो बुख ते न मरंदो, खाई खाई फाटी मरे ॿी ॻाल्हि आहे, मुल्लो बुख ते कोन मरंदो। इन करे मुल्लनि जो फिक्र छॾियो, मुल्लनि जो फिक्र छॾियो। मौलाना साहब जो मदारिस जो बिल कानून में चई साईं असांजे पीउ बि मञी हाज़िर मदरसनि जो बिल माण्हू उथो त हलो वोट था कया। 8 मौलविन, 8 मौलवी बि न, मौलविन जे 8 माण्हुनि तिगनीअ जो नाच नचायो 120 सीटुनि वारनि खे। ओ बा जेको चाचो नवाज शरीफ मौलाना जे कढा तू हुन जे कढ लॻ, चाचो मौलाना जे कढ तू चाचे जे कढ फ़ाइदो कढो, डायरेक्ट हेॾे हली आ, डायरेक्ट हेॾे हली आ। तव्हां बोतारनि सां सवा नवाबनि सरदारनि जे कढ बोतारा मुल्ला हल्को हथ रखिजा, भला अल्लाह खे मंझाए, क़ुरान खे मंझाए। मनसूबाबंदी बाहिर जिया, बस मां गुफ्तगू के खत्म तो कयो, त दीन के खत्म कयो, इस्लाम के खत्म कयो, ॾाढ़ी पटके वारनि के खत्म कयो। इस्लाम फैलजंदो थो वञे,
मल्ला वधंदा था वञनि, इस्लाम फैलजंदो रहंदो, तव्हांजो पीउ बि उन जो रस्तो न रोके सघंदो इंशाअल्लाह। लेकिन हिकिड़ी शिकायत मूंखे तव्हां खां आहे, अबा बंदि कयां? ओ जगह उथण शुरू थिया आहिनि, बाबा तकीर बंदि कयां? अबा जेका जेका चवनि था मां दुआ घुरां हथ खणो, हिकिड़े खयो आहे बस कयां दुआ घुरां अल्लाहुम्मा सल्ली अला कयां? ओ अबा हिकिड़े हथ खयो, कहिड़ा कहिड़ा थकायो हथ खणो तो मां ॾिसां। हूं अॼु कारी साहब को फीणो बीणो हयो आहे, लॻे थो मां मूड में अची वियो आहियां, सुबुह जी निमाज़ ताईं तकीर करण जो मूड आहे मुंहिंजो। छा ख्याल आहे सुबुह जी अज़ान ताईं वेहंदो मां सां गॾु? कहिड़ा कहिड़ा सुबुह जी अज़ान ताईं वेहंदा हथ खणो मां ॾिसां। कारी साहब मजमो तकड़ो आहे माशाअल्लाह, चङो आहे। ओ कैमरा वारो बि तूं काॾे वेंदे? मां जेसि ताईं बोछड़ न खणंदुसि तेसि ताईं तूं काॾो उथंदे? ओ हमरा हिकिड़े पैर राग गायो, सभु उथी विया उथी विया, हिकु कंदा जी हाणे हिकु करे उथंदा था वञनि, आख़िर में वञी हिकिड़ो हमरा बीठो हलंदो रहियो। हिन जो हिकिड़े खे त वणे थो न, वेठो आहे। सो जंहिं महिल बंदि कयईं सुबुह जी अज़ान में चई अबा वॾी महिरबानी तुंहिंजी, तूं मुंहिंजो राग ॿुधो चई चंडरा राग ॿुधण लाइ कोन वेठो, इहो लाउड मुंहुं वारो खणण लाइ वेठो आहे। तूं काॾे वेंदे? तोखे त मुंहिंजी तकीर भरणी भणी आहे, तूं काॾे? लाउड वारनि खे त हूअं ई मां हीअं हथ कयूं, मां चवां तोखे त ज़मानत हूअं ई कोन्हे, इमरान ख़ान वांगुरु न हुनखे इजाज़त आहे न तोखे आहे। हिकिड़ी शिकायत तव्हां खां आहे, तव्हां मौलविन खां बि आहे, तव्हां हाफ़िज़नि खां बि आहे, आलिमनि खां बि आहे, तव्हां अवामुन नास खां बि आहे। उहा ई आहे त जंहिं अंदाज़ में इस्लाम ते हमला पिया थियनि, दीन ते हमला पिया थियनि, मस्जिद ते दाढ़ीअ ते पटके ते रसूलुल्लाह जे इज्जत ऐं नामूस ते हमला पिया थियनि, जंहिं अंदाज़ में कुफ्री ताक़तूं उन्हनि जो पुट हमलावर आहिनि, उन्हनि खे जंहिं अंदाज़ में जवाब मिलणु खपे, असां उन कुव्वत ताक़त सां उन्हनि खे जवाब शायद न आहियूं ॾेई सघिया। हिकिड़ी शिकायत तव्हां खां बि आहे, मिसाल ॾियां तव्हांखे, सखर में हिकिड़ी राति में 18 मस्जिदनि खे बिल्डोज़र हयऊं, अल्लाह जे घरनि खे मिसमार कयूं। तव्हां वेठा हो सकरंड में, अल्लाहु अकबर कबीरा, ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, मस्जिदूं थियूं किरनि, अल्लाहु अकबर मस्जिदूं, अल्लाह 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 अल्लाह, मिंबर ढही वियो, भित किरी पई, मीनार किरी पियो, अल्लाहु अकबर, मस्जिद ॿी वई टी वई। बाबा राशिद साहब किथे ॾिस त सही, पुगो न पुगो। तव्हांजो सोशल मीडिया ते इहो कमु हो, जंहिं महिल ॾिठव त राशिद साहब पुगो आहे, किरेन जे साम्हूं बीठो आहे, चादर मथो खणी सुम्ही पियो, वाह जो कमु थी वियो, जवान जो पुटु अची वियो, मुड़ुसु माण्हू अची वियो, वाह 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 जो कमु थी वियो। बसि तव्हां सुते पिए। दीन जो दुश्मन अल्लाह जे घरनि ताईं पहुतो, तव्हां सोशल मीडिया ताईं महदूद। अल्लाह जो बाग़ी, रसूल जो बाग़ी, क़ुरान जो बाग़ी, अल्लाह जे घरनि खे पियो ड्राहे, ऐं जेको रद्द अमल असांखे ॾियणु घुर्जे, हा छा असां ॾेई सघियासीं? हुननि तव्हांजे ईमान जो इम्तिहान पे वरितो। जीअं डॉक्टर थर्मामीटर विझंदो आहे न, बुखार चेक कंदो आहे त घणो टेम्परेचर अथनि, हुननि मस्जिदनि खे बिल्डोज़र हणी तव्हांजे ईमान जे टेम्परेचर खे मालूम करणु चाहियो त हिन जो टेम्परेचर घणो आहे। जॾहिं तव्हां सुता पियो, उन्हनि खे इत्मीनान थियो त नाले जा मुस्लमान आहिनि, हाणे हिननि में ईमान जी हरारत कोन्हे। घोटकीअ में हुननि ॿिनि क़ुराननि खे बाहि ॾेई करे साड़ियो, क़ुरान खे बाहि ॾेई साड़ियो वियो। नसीराबाद में क़ुरान खे दरिंदनि गोली हई, गोली कलाशनकोव जी गोली क़ुरान खे। तव्हांजो टेम्परेचर पिया मालूम कनि त हिननि जी ईमानी हरारत छा आहे, ईमानी जज़्बो छा आहे, हिननि में ईमानी कैपेसिटी केतिरी आहे। जॾहिं हिननि ॾिठो त मस्जिद ते हे सुतल आहिनि, रुगो फेसबुक ताईं टाटा ताईं महदूद आहिनि, जॾहिं हुननि ॾिठो त क़ुरान जे सण ते गोलिन हणण ते हे फेसबुक ताईं महदूद आहिनि, त हिननि काफ़रनि जे पटनि पंहिंजे ज़र ख़रीद ग़ुलाम खे तयारु कयो ऐं उमरकोट में उनखां सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया जे शान में गुस्ताखी कराई। खुदा जी ज़ात जो कसम,
खुदा जी ज़ात जो कसम, खुदा जी ज़ात जो कसम, उन रसूलुल्लाह जे शान में जेका गुस्ताखी कई को पीउ जे दुश्मन माओ जे दुश्मन के अहिड़ियूं गारियूं न ॾींदो जहिड़ियूं उन बदबख्त रसूलुल्लाह जी शान में गुस्ताखी कई। तव्हां सोशल मीडिया ते महदूद, फेसबुक ते महदूद, तव्हांजे ईमान जी हरारत मालूम कई पई वञे। मूंखे तव्हां खां शिकायत आहे, जेको रद्द अमल तव्हांखे ॾियणु घुरिजे तव्हां नाहे ॾिनो। दीन जे चौकीदारीअ जे लाइ, मस्जिद मदरसे जे चौकीदारीअ जे लाइ, क़ुरान जे इज़्ज़त ऐं नामूस जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, रसूलुल्लाह जे इज़्ज़त ऐं नामूस जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जेका चौकीदारी तव्हांखे करणु घुरिजे, हा तव्हां न कई। पुलिस वारनि गैरत कई, पुलिस वारनि उनखे वासिले जहन्नम कयो। मुंहिंजी जमात मावराए अदालत क़त्ल जी मुखालिफ़ आहे। मुंहिंजी जमात कानून हथ में खणण जी इजाज़त न थी ॾे। मुंहिंजी जमात चाहे थी अदालत इंसाफ़ ॾे, कोर्टूं इंसाफ़ ॾियनि, लेकिन छा पुछणु चाहियां थो, सिंध में इहो पहिरियों खून हो, पुलिस पहिरियों फुल फ्राई कयो हो, कारोकारीअ जे नाले ते सिंध में घणो माण्हू क़त्ल थियो, क़बाइली बुनियादनि ते घणो क़त्ल थियो, लिसानी बुनियादनि ते सिंधी मुहाजिर थियण में घणो क़त्ल थियो। पुछणु चाहियां थो, सिंध में रोज़ घणो कूदर फाड़ेलनि जे हथां ज़लील पिया थियनि, कोई पुछण जे लाइ तयार न हो। हुज़ूर जे गुस्ताख जे लाइ चंद नाम निहाद मैदान ते आया। PIG मुअत्तल, SSP मुअत्तल, DSP मुअत्तल, SHO मुअत्तल, पुलिस वारा मुअत्तल, तहां सुतरो हुयो। हाणे निकता आहिनि चंद छोरा, चंद छोरियूं त सिंध जो शऊर मुल्लनि खे मुस्तरद कयो, सिंध जे शऊर मज़हब खे मुस्तरद कयो। सिंध में मज़हबी इंतहा पसंदीदा मंजूर, सिंध में मल्लाहियत नामंजूर। उमरकोट में लखे माण्हुनि, मिरपखास में लखे माण्हुनि, अॼु सेकेंड में हज़ारनि जे इज्तिमा ऐं 28 नवंबर ते सखर में लखे माण्हू गॾिजी करे चवंदो त सिंध जो कहिड़े सिंधी तव्हां सां गॾु न आहिनि, सिंध जो शऊर तव्हां सां गॾु न आहे। सिंधियुनि जूं दिलियूं मदीने जे मीर सां थियूं धड़कनि, अल्लाह अल्लाह जे रसूल जे मोहब्बत में थियूं धड़कनि। खबरदार खबरदार खबरदार, बिही रहो। आइंदा के रसूल जे शान में गुस्ताखी कई, इंशाअल्लाह पुरअमन तरीके सां, आईनी जमहूरी तरीके सां उन सां उहो हशर कंदासीं जो माउ जो छठी जो केर यादि ॾींदासीं। तकबीर! गुस्ताख रसूल की एक ही सजा, गुस्ताख रसूल की एक ही सजा, गुलामी है रसूल में। जेके अल्लाह जेतिरो आवाज़ ॾिनो आहे वो उन आवाज़ में मूंखे जवाब ॾे। गुलाम है, गुलाम है। हे मोबाइल या फुजूल ना है, हे ॾिसंदा लाइव मूंखे, मां हिन जो निंड्रो हराम करण थो चाहियां त सिंध तव्हां सां गॾु न आहे। सिंध जो शऊर मोहम्मद अरबी जे गुलामनि सां गॾु आहे। गुलाम है, गुलाम है, गुलाम है, गुलाम है, गुलाम है, गुलाम है। ओ मदीने जा मीर, ओ मदीने जा साईं, ओ असांजा आका, मञूं था गुनहगार आहियूं, ऐबदार आहियूं, सियाहकार आहियूं, खताकार आहियूं, बदतरीन मुजरिम आहियूं, लेकिन साईं बेगैरत न आहियूं। पंहिंजी जान त पंहिंजी, जेकॾहिं तुंहिंजे इज़्ज़त, तुंहिंजे नामूस जे लाइ, इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ बच्चा कुर्बान करणा पिया। सेकंड जे हिन अज़ीम इज्तिमा में वचन था कयूं, वाइदो था कयूं, इस्लाम जे लाइ, ख़तरे नबुव्वत जे लाइ, दीन जे लाइ, नारीअ भटके जे लाइ पंहिंजे बच्चनि जूं जानियूं पे कुर्बान करे छॾींदासीं। इंशाअल्लाह दीन जी चौकीदारी कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? इस्लाम जी चौकीदारी कंदासीं, ख़त्मे नबुव्वत जे कानून जी चौकीदारी कंदासीं के माउ जे पुट खे मदीने जे मीर जे इज़्ज़त ऐं नामूस जे तरफ़ आंगुर वधाइण जी इजाज़त न ॾींदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? खबरदार खबरदार खबरदार,
चंद छोरा चंद छोरियों गॾे चओ था सिंध जो शऊर आहिनि। मांखे मजबूर न कयो। जिंदाबाद। तव्हां जिंदाबाद, तव्हां जिंदा आहियो, मां जिंदाबाद आहियां। अबा जेका थके उथो वञो, मां जी तकीर सुबुह जो फजर ताईं अथव। उथो 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 जल्दी कयो। अॼु डील थी वई आहे, इश्क जो सौदो थी वियो आहे सुबुह जी अज़ान ताईं। जेके उथणो आहे उथो उथो, शाबाश जल्दी कयो। हिम्मत कयो त मां वरी तकीर अॻिते हलायां, विच में रुखनो न विझो। कारी साहब तव्हांखे को आसरो आहे घर त तव्हां बि वञी सघो था। जी इहो इम्तिहान तो वठे दवा तैयार आहियां मां। घबराए न मां तैयार आहियां बच्चा। सकरण जी ख़ुसूसियत आहे त असांजी बि का ख़ुसूसियत आहे। हिन जिस्म में ख़ालिद महमूद सुमरे जो खून आहे। घबराए न। डॉक्टर खालिद महमूद सुमरो, शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। मुझा मोहतरम दोस्तों, मुझा भाइरो, मुझा बुजुर्गो, हिक तरफ़ इस्लाम के दीन के ख़त्म करण जो साज़िशूं पई थियनि। दीनदारनि खे, दीनी अक़दार खे, दीनी तहज़ीब खे, दीनी सक़ाफ़त के ख़त्म करण जो साज़िशूं पई थियनि। टीवी ड्रामनि में छा पियो ॾेखारियो वञे? मुसलमाननि जूं धीअर, मुसलमाननि जा पुट कहिड़ा किरदार था टीवी ड्रामनि ते ॾेखारिया वञनि। ख़ुदा जो कसम, न इहा इस्लाम जी तहज़ीब आहे, न इहा सिंध जी तहज़ीब आहे, न इहा इस्लाम जी सक़ाफ़त आहे, न इहा सिंध जी सक़ाफ़त आहे, न इहा पाकिस्तान जी। पीउ जो पुट सां, पुट जो पीउ सां, धीउ जो माउ सां, माउ जो धीउ सां रवैयो कहिड़ो पियो ॾेखारियो वञे। घर में जेका टीवी ड्रामा ॾिसंदा उहे छा सिखंदा? मां दोस्तनि खे चवंदो आहियां, हिकिड़े दोस्त मूंखे जो साईं पुट मां वारो ॾाढो ॾिंगो थी पियो आहे, दुआ त घुरे। मां छा थियो? चई ॾाढियूं गारियूं थो कढे। मां जो ॿुधायां त छो थो कढे? चई साईं हा। मां जो तव्हां ज़ाल मुड़ुस सॼो ॾींहुं घर में क़ुर पढ़ंदा आहियो न, हिन जे करे तव्हां वारो पुट गारियूं थो कढे। तव्हां ज़ाल मुड़ुस सॼो ॾींहुं घर में क़ुर पढ़ंदा आहियो, अलाह अलाह जी तस्वीर कंदा आहियो। पुट जेको तव्हांखे ॾिसंदो उहो ई सिखंदो। तव्हां ज़ाल मुड़ुस अदब सां ॻाल्हायो, एतिराम सां ॻाल्हायो, हिक ॿिए सां इज़त एतिराम सां पेश अचो, तव्हां वारो पुट बि इज़त एतिराम सिखंदो। तव्हां ज़ाल मुड़ुस सॼो ॾींहुं गारियूं ॾेई ॻाल्हाईंदो त पुट बि गारियूं सिखंदो न। थाम में जेको हूंदो उहो निकिरंदो। हिक तरफ़ इस्लाम ते हमला है, कुरान ते, दीन ते, शरीयत ते हमला है। ॿिए तरफ़ समाज जहिड़ी सिंध ते हमला है। पेट खपाया पिया वञनि, जज़ीरा खपाया पिया वञनि, वसीला खपाया पिया वञनि, नौकरियूं खपायूं पियूं वञनि, रोडनि जा पैसा हज़म, रस्तनि जा पैसा हज़म। सॼी सिंध थाड़ेलनि जे रहमो करम थिया। थोरे सखल लारकाणो डिवीजन नोगो एरिया बणियल आहे। मगरिब खां पोइ आम माण्हू त आम पुलिस वारा बि रोड ते नथा हली सघनि। सखल लारकाणे में सॼी 2 डिवीजनियूं धाड़ेलनि जे डिस्पोजल ते आहिनि, उन्हनि खे पैरोल ते ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं हेॾे नवाबशाह, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं कराची स्ट्रीट क्राइम मुरूज ते सुबुह जो हमरा निकिरे थो, शाम जो कंहिंजी मोबाइल निकिती पई आहे, कंहिंजा ॾोकड़ निकिता पिया आहिनि, कंहिंजी मोटरसाइकिल गुम आहे, कंहिंजी कार गुम आहे। अब इहा ई त ॻाल्हि कयां थो बचा, त नवाबशाह में इहो हाल आहे। इहो ई चयुमि, लॻे थो ज़ाल जी फोन आई अथई। फोन हथ में खई अथई, मूंखे अंदाज़ो थियो आहे मोटरसाइकिल जो बहानो न कर, तूं वञ मोकल थई वञ। चकर ॾेई मोटी आहे, मां सुबुह ताईं हिते आहियां। तड़ कयूं अची जाए, बग़ैर तड़ जे न अचां, वञ जल्दी थी आ। मां सुञाणियां थो, भाउ आहे मुंहिंजो यार। ॻाल्हायां हुन सां त चिड़ तोखे जो थी लॻे छोरा। मुंहिंजा भाइरो, हिक तरफ़ दीन ते इस्लाम ते हमला, ॿिए तरफ़ सिंध सूरन में आ, सिंध वागुन जे वातन में आ, बेरोजगारी उरूज ते आ, मैरिज जो कतरे आम आहे, नौजवान धिक झली
ॾींदा था वतन नौकरी कोन्हे, अस्पताल में इलाज कोन्हे, स्कूल में तालीम कोन्हे, रोड ऐं रस्ते ते माण्हुनि जी इज्जत जान माल महफूज़ कोन्हे। त हाणे वरी सिंध जी भींग करण खां पोइ दरियाह जी भींग करण शुरू कई अथऊं। आबादगार हिते खोड़ सारा वेठा हूंदा के हारी के ज़मीनदार कहिड़ा कहिड़ा हथ खणो, आबादगार हथ खणो जेका ज़मीन में हार पो कंदा आहिनि या आबादगार। माशाअल्लाह तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी त जेको पाणी ज़मीनुनि खे आबाद करण जे लाइ मई महीने में मिलणु घुर्जे उहो मुश्किल सां अगस्त जे आख़िर में थो मिले। ॿिज सड़ियो वञनि, करोड़नि जो नुक़सान पियो थिए आबादगारनि खे। अल्लाह जो कसम खणी थो चवां, कंहिंखे यकीन न हुजे ऐं मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी साबित थिए, मां जुर्मानो भरण जे लाइ तयार आहियां। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हल्के इंतखाब में, बेनज़ीर भुट्टो साहिबा जे हल्के इंतखाब में, जनाब बिलावल भुट्टे जे हल्के इंतखाब में, जिला कंदर शादात कोट जे तालके कुब्बे सईद खान में मुर्दन विझाइण जे लाइ पाणी कोन्हे। मुर्दे विझाइण जे लाइ 3-4 किलोमीटर परे खां पाणी भरे अची मुर्दो विझारींदा आहिनि, तॾहिं पंहिंजे प्यारे खे क़ब्र में लाहींदा आहिनि। जे वाह मां कटर जो पाणी थो अचे, पेशाब ऐं पाखाने जो पाणी थो अचे, ख़लीस पाणी, जंहिंमां कुब्बे सईद खान जा जानवर पाणी पीअण ते मजबूर आहिनि। उतों जा रहवासी पीपल्स पार्टी जा वोटर साॻे ई उन वाह गंदे मां पाणी पीअण ते मजबूर आहिनि। उन वाह मां उहे पाणी पीअण ते साफ़ पीअण जो पाणी कोन्हे। लारकाणो, शिकारपुर, घोटकी, कंदकोट कश्मोर, कंबर शादात कोट, दादू 70% पाणीअ में ज़हर मिलियल आहे, सेंखो मिलियल आहे। कोटड़ीअ खां हेठि दरियाह जे पेट में वारी पई उॾे। हर साल लखे एकड़ समुंड जो पाणी मथे पियो अचे, ज़मीन गिड़काए पियो। जेकॾहिं दरियाह जो पाणी समुंड में न किरंदो त बाक़ाइदा रिपोर्ट आई आहे, मुंहिंजी न आहे, उन शोबे जे माहिरनि रिपोर्ट ॾिनी आहे, हुकूमत सिंध जारी कई आहे त जेकॾहिं दरियाह जो पाणी समुंड में न छॾियो वियो त 20-30 सालनि खां पोइ ठट्टो, सिजावल, बदीन इहे 3 ज़िला नक्शे ते न हूंदा, नक्शे मां मिटजी वेंदा, सॼे ज़िलनि ते समुंड जो पाणी क़ाबिज़ हूंदो। मुंहिंजी रिपोर्ट न आहे, उन्हनि जे सरकारी इदारनि जी रिपोर्ट आहे। हाणे इहो हाल आहे। इन हाल जे बावजूद चंद कंपनियुनि खे पंजाब में हिकिड़ी वारियासी ज़मीन अलाट कई अथऊं। को चए थो 50 लाख एकड़, को चए थो करोड़ एकड़, एतिरी ज़मीन अलाट थी आहे। चंद कंपनियुनि खे उहा ज़मीन ॾिनी अथऊं। हाणे दरियाए सिंध मां 6 नवां केनाल कढी उन्हनि चंद कंपनियुनि खे सैराब करण जे लाइ दरियाह जे पाणीअ जो रुख़ मोड़ियो पियो वञे। चंद कंपनियूं त उन ते फ़ाइदेमंद थी सघनि थियूं, लेकिन हिक तरफ़ सिंध बंजर थींदी, सिंधी पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ तरसंदा, त ॿिए तरफ़ जेका आबादगार आहिनि, उन्हनि सां जुड़ियल जेका ज़मींदार आहिनि, उन्हनि सां जुड़ियल जेका माण्हू आहिनि, दुकानदार आहिनि, फैक्ट्रियुनि वारा आहिनि, किरोड़नि माण्हुनि खे माली तौर ते नुक़सान थींदो ऐं किरोड़ा माण्हू बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी वेंदा। लिहाज़ा जमीयत उलमा इस्लाम हिक तरफ़ दीन जी इस्लाम जी जंग पई विढ़े, हिक तरफ़ अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम पई चाहे, ॿिए तरफ़ सिंध जे मज़लूमनि, मिस्कीननि, मारवाड़नि, ग़रीबनि जी जंग पई विढ़े, जज़ीरनि, ॿेटनि, वसीरनि जी जंग पई विढ़े, त जमीयत उलमा दरियाए सिंध जी जंग पई विढ़े। वरी वाक़िअ चवण थो चाहियां, सिंध जे दरियाह ते नवां केनाल ॾियण जी इजाज़त न ॾींदासीं। तव्हांखे इहो मंसूबो वापसि वठणो पवंदो, न त इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम दरियाह जे बका जे लाइ हारिन ज़मींदारनि, उन्हनि सां जुड़ियल माण्हुनि, किरोड़नि माण्हुनि जे माशी कत्लेआम जे ख़िलाफ़ तव्हां सां जंग जोटींदी, जद्दोजहद कंदी ऐं इंशाअल्लाह दरियाह ते